अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मां तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं सिंध मथां पवंदड़ बरसातनि जे हवाले सां। सिंध मथां चई सघिजे थो त क़यामत कड़की पई आहे। सिंध सोगवार आहे। सिंध में मासूम ॿारनि जूं आहूं कीकूं, दिलख़राश मंज़र, किरियल घर, लुटियल काफ़िला, दर्द कर्ब ऐं मायूसी आहे। इन्हनि हालतनि जी ज़िम्मेदार वधीक पवंदड़ बरसातूं न पर सिंध सरकार, पीपुल्स पार्टी, इंतज़ामी अमलदारनि जी कोताही, नाअहली, ग़फ़लत, लातालुकी, करप्शन ऐं बेहसी आहे जो सिंध ऐं सिंधवासी अॼु इन अज़ियत में मुब्तला आहिनि। सिंध जे केतिरनि ई शहरनि में पवंदड़ बरसात खां पोइ जी जेका सूरत हाल आहे उहा बदतरीन आहे ऐं हर गुज़रंदड़ ॾींहं खां पोइ इहा सूरत हाल अञा वधीक ख़तरनाक थींदी पई वञे। लखे माण्हू बेघर थी चुका आहिनि ऐं उहे बेआसरा रोड रस्तनि ते वेठल आहिनि। माण्हुनि खे कढण या पाणी निकाल करण जे हवाले सां हिन वक़्त ताईं सिंध सरकार कुझु न करे सघी आहे। न उन्हनि माण्हुनि खे को रिलीफ मिली सघियो आहे। नाले मात जेके कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि उन्हनि में पिणु के बि सहूलियतूं मौजूदु न आहिनि। इन्हनि सॼी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ मुख़्तलिफ़ ज़िलनि मां जिन रिपोर्टरनि असांखे जॉइन कयो आहे। हैदराबाद जी सूरत हाल जे लाइ ज़फ़र हकड़ो असां सां गॾु आहे। जामशुर जी सूरत हाल ॿुधाइण जे लाइ मुर्तज़ा नुहाणी असांखे जॉइन कयो आहे। नौशेरो फेरोज़ जी सूरत हाल ॿुधाइण जे लाइ राना शेर असांखे जॉइन कयो आहे। शहदाद कोट जी सूरत हाल ॿुधाइण जे लाइ वाहिद भट्टी असां सां गॾु आहे ऐं टंडो अलायात जी ॼाण ॾियण जे लाइ ग़ुलाम रसूल दर्स असांखे जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे भली कार तव्हां असांखे हैदराबाद खां शुरूआति कंदासीं। हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर। हैदराबाद जी सूरत हाल पिणु बदतरीन आहे। हैदराबाद में सियासी इख़्तिलाफ़नि जे करे बि पाणी नेकाल न थी सघियो आहे। रोड रस्ता ख़तम थी चुका आहिनि ऐं माण्हू तमामु बुरी सूरत हाल खे फेस करे रहिया आहिनि। छा ॿुधाईंदो? महिरबानी सभिनी तव्हांजी प्रोग्राम में टाइम ॾियण जो। हिन वक़्तु हैदराबाद जेको सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे ऐं सिंध जे ॿिए नंबर शहर जी तमामु बदतरीन हालत आहे। असल में मसइलो इहो आहे त अवल जेके पहिरियों बरसातूं पयूं हुयूं, पहिरें मरहले में 2 या 3 जेके बरसातूं पयूं उन्हनि में ज़िले इंतिज़ामिया जे तरफ़ां तमामु सुठो कमु पियो हले ऐं कमु हलंदो हुयो। जेतिरी बरसाति पए पई त वरी उनखे जेको आहे सुठो पाणी जी नेकाली बहितर बणायो वियो हो। पर कुझु ॾींहंनि खां वठी जेको आख़िरी बरसातूं पयूं, जेके तेज़ बरसातूं पयूं, उन्हनि तक हैदराबाद जे सॼे सिस्टम खे डामाडोल करे छॾियो आहे। हैदराबाद जो को अहिड़ो इलाइक़ो न आहे जिते पाणी न बीठो हुजे। कासमाबाद हुजे, लतीफ़ाबाद हुजे, सिटी हुजे, जाम तालको बहराड़ी, तालके बहराड़ी सां त एतिरो बुरो हशर आहे, एतिरो बुरो हशर आहे जो माण्हू राति जो पाणी में अंदरि सुम्हनि था। जेके खटूं रखी उहे खटूं सॼियूं पाणी में भिगल आहिनि ऐं पंहिंजे घरनि में अंदरि सुम्हनि था। उन्हनि भिगल खटुनि ते पाणी में जेके उन्हनि जा हंध बिस्तरा आहिनि उहे बि बरसातनि सबबु भिगल आहिनि ऐं जेके रोड ते माण्हू निकिरी विया आहिनि, रोड ते अचण वारनि माण्हुनि खे खाइण जे लाइ एॾी बदतरीन हालत हैदराबाद में जो हैदराबाद जो शहरी इलाइक़ा हुजनि, थोरे बहराड़ी जा इलाइक़ा, उहे माण्हू तमामु घणो सफ़र करे रहिया आहिनि, तमामु घणो परेशान आहिनि। हाणे वरी मसइलो ताज़ो छा थियो आहे त अवल फोकल पर्सन हैदराबाद जो जाम खान छोरो सूबाई वज़ीर हुयो, उनखे फोकल पर्सन कयो वियो। पर जीअं ई आख़िरी बरसातुनि जो पियो, हलंदड़ बरसातुनि दौरान सिंध हुकूमत नोटिस जारी कंदे सॼी सिंध जा जेके फोकल पर्सन ऑलरेडी रखियल हुआ उहे सभु सेम हुया। हिकिड़ो हैदराबाद जो हटायो वियो। हैदराबाद जे फोकल पर्सन जाम खान खे हटाए उनजी जाइ मेमण खे मुक़ररु कयो वियो ऐं जीअं शर्जील इनाम मेमण जो नोटिफिकेशन जारी थियो त जाम खान छोरो पोइ हिते पेर कया ऐं जाम वापसि घर हलियो वियो। शहर जी का मालिकी न कई ऐं ख़ासि तौर ते जेको कासमाबाद जो नुमाइंदो आहे, MP चूंडियल आहे कासमाबाद मां, पर उन ॾींहं खां वठी वरी कासमाबाद में न आयो आहे ऐं जेको आहे सो न कंहिं माण्हूअ जी फोन अटेंड थो करे, न को शहरीअ सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहे। ऐं इन सियासी मुखालफ़त जे करे जेको शर्जील इनाम मेमण ऐं जाम खान छोरे जे इन सियासत जे करे हिन वक़्तु सफ़र आवाम पियो करे ऐं माण्हू एतिरो परेशान आहिनि, एतिरो परेशान आहिनि जो पाणी कढाइण लाइ माण्हू चवंदा त असां पाण डीज़ल बि ॾियण लाइ तयारु आहियूं। हैदराबाद में जॾहिं जाम खान छोरो ऐं शर्जील इनाम मेमण जा जेके इहे फोकल पर्सन वारे मामले ते इख़्तिलाफ़ थिया आहिनि, हाणे हैदराबाद सॼी टुटे पई। हैदराबाद जो जेके इलाइक़ा आहिनि, ख़ासि तौर ते कासमाबाद जी सिटीज़न कॉलोनी, गुलिस्तान सजाद, हैदराबाद टाउन,
ऐं जेको आहे सो गर्ल्स कॉलेज वारो इलाइक़ो ऐं बॉइज़ कॉलेज वारो इलाइक़ो कासिम टाउन, जॾहिं त लतीफ़ाबाद में अमानी शाह कॉलोनी, लतीफ़ाबाद 11 नंबर, लतीफ़ाबाद 9 नंबर ऐं लतीफ़ाबाद जो एयरपोर्ट रोड आहे जेको इहो मुकमिल तौर ते ॿुॾी चुका आहिनि ऐं तक़रीबन 3 खां 4 फुट उते पाणी बीठल आहे ऐं सिर्फ़ु हिन वक़्तु हैदराबाद इन जे करे परेशान आहिनि त असांजा जेके मिनिस्टर साहिब आहिनि, ॿई MP साहिब आहिनि, ॿई उन्हनि जी पाण में इख़्तिलाफ़ आहे, उन्हनि जी पाण में नाराज़गी आहे, जंहिंजे करे हाणे शर्जील मेमण टंडोजाम ताईं महदूद थी वियो आहे। टंडोजाम जा इलाइक़ा, बहिराड़ी जा इलाइक़ा जिते शादियुनि खे घारा लॻनि था ऐं पंहिंजे वोटनि वटि मशीनूं लॻाराए करे ऐं जेको हैदराबाद में ज़फ़र, जेकॾहिं शर्जील मेमण खे फोकल पर्सन मुक़ररु कयो वियो आहे हैदराबाद जो जाम ख़ान शोरे खे हटाए करे, त पोइ शर्जील मेमण उहो एक्टिविटीज़ हैदराबाद शहर ते छो नथो हुनजो फोकस अचे? उहो एक्टिविटीज़ हैदराबाद शहर में छो नथियूं नज़र अचनि? सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे। हैदराबाद जा जेके बि नंढा वॾा इलाइक़ा आहिनि हिन वक़्तु उहे इलाइक़ा त ॿुॾल आहिनि, पर शहर में पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे त शहरी इलाइक़नि में विच आबादी वारनि इलाइक़नि जे घरनि जे अंदरि पाणी मौजूदु आहे ऐं घरनि जे अंदरि माण्हू उन पाणीअ में रहनि था। हैदराबाद जी इंतिज़ामिया जे तरफ़ां जेको पाणीअ जी निकासी वारो सिस्टम हुयो उहो सियासी चकर जे वर चढ़ी वियो ऐं हिन वक़्तु डिप्टी कमिश्नर बि उहो सरगर्म न आहे। जेको अॻ में छा आहे त डिप्टी कमिश्नर सां वॾो मसइलो इहो आहे त अॻ में हिकिड़े माण्हू खे मुंहुं ॾियणो पियो पवेसि, जाम ख़ान शोरो खे, हींअर जाम ख़ान शोरो खे बि राज़ी करिणो आहे ऐं शर्जील इनाम मेमण खे बि राज़ी करिणो आहे। त वरी जॾहिं हिकिड़ो ॿियो असांजो MP साहिबु आहे जबार ख़ान, जेको पिणु शहरी इलाइक़नि खे, लतीफ़ाबाद वारनि इलाइक़नि खे, हुसैनाबाद वारनि इलाइक़नि खे ॾिसे थो ऐं उहे माण्हू जॾहिं डिप्टी कमिश्नर जूं जेके मशीनूं आहिनि या जेके उन जो इंगेजमेंट आहिनि, सभु मामला, हिकु त वॾे में वॾो हैदराबाद जा मसइलो इहो आहे त अमली तौर ते कमु करण खां वधीक जेके माण्हू आहिनि उहे मीटिंगुनि में था वेहनि। DC कमिश्नर, DIG साईं चूंडियल नुमाइंदनि जूं मीटिंगूं ओचितो टेलीफोन अचे थी वञे सभिनी कामोरनि खे, ऑफिसरनि खे त भई शर्जील साहिब मीटिंग घुराई आहे, जल्दी पहुचो। जॾहिं हुते कामोरा वञनि था, मुख़्तलिफ़ इदारनि जा जेके अॻुवान आहिनि वञनि था, ऑफिसर वञनि था त उते ॿ कलाक त इंतज़ारु था कनि त साहिबु जेसि ताईं अचे। जॾहिं पोइ अचनि था त हाल अहिवाल करे, चांहियूं बायूं पी, मानियूं टिकियूं खाई ऐं जेको आहे सो मीटिंग करे हलिया था अचनि। उन मीटिंग दौरान को बि ऑफिसर या चूंडियल नुमाइंदो कंहिं माण्हूअ जी फ़ोन अटेंड करण लाइ तयारु कोन्हे को। जेके माण्हू मुसीबत में आहिनि, माण्हुनि खे कंहिंखे मशीन थी खपे, कंहिंखे जेको आहे सो एमरजेंसी में किथे को ॿियो कमुकार थिए थो त इंतिज़ामिया सां राब्तो करियूं, उहे इंतिज़ामिया हुननि जी फ़ोन अटेंड नथी करे पई ऐं हिन वक़्तु सॼी इंतिज़ामिया खे माना डिस्टर्ब करे छॾियो आहे इन सियासी इख़्तिलाफ़नि। वज़ीर आला जे तरफ़ां जेको नोटिफिकेशन जारी थियो, इन जे करे हैदराबाद जा माण्हू हिन महिल परेशान आहिनि। कासिमाबाद हुजे, लतीफ़ाबाद हुजे, सिटी हुजे, ठीकु। तोड़े टंडोजाम हुजे, बिल्कुलु उहे परेशान आहिनि। उन्हनि जी हैदराबाद का सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर जेको आहे सो हिन वक़्तु पाणी जी सूरत हाल खे त फेस करे थो, पर इन जी सॼी ज़िम्मेवारी जेका आहे उहा पीपुल्स पार्टी जे मथां आहे, सिंध सरकार जे मथां आहे। सियासी इख़्तिलाफ़नि जे वर चढ़ी वियो आहे हैदराबाद हिन वक़्तु। जाम शोरे तरफ़ हलंदासीं। मुर्तज़ा, तव्हां ॿुधाइजो त जाम शोरे में बि तमामु घणी बरसाति पई आहे, उते छा सूरत हाल आहे? केतिरा माण्हू मुतासिर थिया आहिनि? मुतासिर माण्हुनि जी सूरत हाल छा आहे ओवरऑल जाम शोरे ज़िले जे हवाले सां? सभी महिरबानी। सॼी सूरत हाल त ख़ासि कोन्हे, पर सम्झां थो त जामशोर ज़िले जी बि सूरत हाल जेको आहे सो रहम जोगी आहे। जामशोर ज़िले जी 4 तालुकनि में तलके कोटड़ी, तलके खानगुला खान, तलको मानजंद ऐं तालको सेवण, ई 4 तालुका तमामु घणा मुतासिर आहिनि। पाण जेकॾहिं शुरूआति तालके थाणे बुला खान खां था कयूं त कोहिस्तानी पट्टी में जेके जाबलूं नयूं आहिनि उहे रही आयूं आहिनि। उन सबबु उतां जा जेके माण्हू आहिनि, मालवंद माण्हू आहिनि, उन्हनि जो चौपायो माल लुड़ी वियो आहे, पर उहे तमामु घणा मुतासिर थिया आहिनि। कोहिस्तान में करचात, तोम, सरी, मोल, थाणो आरब खान, थाणो बुला खान ऐं ॿियनि केतिरनि इलाइक़नि में उतां जे मक़ामी माण्हुनि जो जेको ज़मीनी राब्तो आहे उहो पिणु कटियलु आहे। उते इंतिज़ामिया जी अप्रोच घटि आहे, छो त करे उतां जा रोड रस्ता अॻु में ई ख़राबु आहिनि, छो त करे जाबलू पटी आहे ऐं हाणे त वरी बरसाति बाद मुसलसल जाबलू नयूं वयूं आयूं आहिनि, जंहिं सबबु घणी में घणी जेका मुश्किलात आहे उन्हनि खे पेश अचे थी। पर वरी इन खां पोइ पाण जेकॾहिं तलकी कोटड़ी में अचूं था, नूरियाबाद जी सूरत हाल तव्हांखे ॿुधायूं था त नूरियाबाद शहर खे छॾे करे ॿिया जेके हेठां वारा इलाइक़ा आहिनि
उनमें जेको आहे सो पाणी हिन वक़्तु पिछल आहे। तालकी कोटलीअ में बि साॻी सूरत-हाल आहे। हिन वक़्तु मौजूदा दौर में जामशोर ज़िले खे हिकिड़ो त जामशोर शहर तालीमी ऐं इल्मी दस्तगाह वारो शहर आहे, पर हिन सां गॾोगॾु असां वटि हींअर सिंध जे मौजूदा दौर जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली साहब हुनजो जेको चूंड तक आहे उहो जामशोर आहे। पर हिते इंतिज़ामिया मुकमल तौर ते माण्हुनि खे रिलीफ ॾियणु या जेके पाणी निकाली समेत ॿिया जेके कम आहिनि उन्हनि में नाकाम नज़र थी अचे। कोटड़ी शहर जी साॻी सूरत हाल आहे। कोटड़ी शहर तमामु वॾी आबादी रखे थो। म्यूनिसिपल कमेटी कोटड़ी, म्यूनिसिपल कमेटी बोलाड़ी, कोटड़ी शहर, बिहार कॉलोनी वारो एरिया हुजे, साइट एरिया हुजे, उते बि जेको आहे सो पाणी बीठल आहे। हिन सां गॾोगॾु जामशोर जेको मेन शहर आहे, जामशोर शहर गॾियल आबादी वारो जेको हिकिड़ी जॻह ते इलाइक़ो आहे, टाउन कमेटी जा 10 वार्ड आहिनि, उन्हनि 10 ई वार्डनि में हिन वक़्तु ताईं पाणी बीठल आहे। जामशोर शहर जी मेन शाही बाज़ार, गरीबाबाद कॉलोनी, मदीना नगर समेत केतिरनि इलाइक़नि में पाणी आहे। जामशोर सां वॾी बदकिस्मती आहे त असां वटि ड्रेनेज सिस्टम जो निज़ाम कोन्हे। कंहिं क़िस्म जो को बि नालो कोन्हे। इंतिज़ामिया जेकॾहिं पाणी निकाल करे थी त हिकु इलाइक़े खां ॿिए इलाइक़े में पाणी निकाल पियो थो वञे, वरी उतां जा माण्हू मसजनि जा, वरी उतां जी इंतिज़ामिया उतां खां वरी इंतिज़ामिया वरी जेको आहे साॻे इलाइक़े तरफ़ पाणी निकाल करे थी। ऐं ॿियो वॾे में वॾो मसइलो इहो आहे त जामशोर जे भरिसां ई RBO बि आहे ऐं उनजो कमु बि जेको आहे सो मुकमल न आहे थियल, उहो बि रोलड़ जो शिकार आहे। उन में अॼु पाणी आहे, बरसाति बाद उनजो पाणी ओवरफ्लो थी शहर में पइजी आहे। जामशोर शहर हिन में जेको आहे सो तमामु घणो मुतासिर थियल आहे। हिन वक़्तु ताईं पाणी खे केॾांहुं जेको आहे डिस्पोज न कयो आहे। इंतिज़ामिया जेको आहे सो कोशिशि करे जेको पाणी आहे उहो जेको सिंधू दरिया आहे उन में छोड़ करण जी कोशिशि कई। साॻियो ई पाणी वरी शहर में वापराए पियो वञे, जंहिं सबबु केतिरियुनि बीमारियुनि करे रहियो आहे। पर इंतिज़ामिया जो इहो अल्टरनेटिव हिते जामशोर में कामयाबु नज़र नथो अचे। हिन वक़्तु बि जामशोर शहर में पाणी बीठल आहे। टाउन कमेटी जी पंहिंजो एडमिनिस्ट्रेटिव टाउन कमेटी इंतिज़ामिया हुजे या ज़िले इंतिज़ामिया, उन्हनि तरफ़ां बि जेको आहे सो कोशिशि कई थी वञे त उन्हनि जा जेके मुर्तज़ा, मनपसंद इहो माण्हू ॿुधायो आहिनि। त मुतासिरनि जी वाहर छो न थी सघी आहे हिन वक़्तु ताईं, ऐं केतिरा माण्हू मुतासिर आहिनि, ऐं फोकल पर्सन केरु आहिनि, उन्हनि जूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ तव्हांखे नज़र अचनि थियूं? सभिनी फोकल पर्सन ज्ञानचंद ईसराणी जंहिं गुज़िरियल 2 ॾींहं पहिरियां हिकिड़ो फर्ज़ी दौरो करे जामशोर में हिकिड़ी गॾिजाणी पहुचाई, जंहिंमें बि सिर्फ़ु हुन में मख़सूस जेके हुननि जा पसंदीदा माण्हू आहे उन्हनि खे घुरायो, पर उन्हनि बि जेको आहे शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। पाण जेकॾहिं मुतासिरनि जी मालिकीअ जी तरफ़ था अचूं त जामशोर जी जेकी कचे वारी आबादी आहे, इंडस हाईवे खां सेवण ताईं जेका बि पंहिंजो इंडस हाईवे ऐं दरिया जे विच वारी पट्टी अचे थी, उहा तमामु घणी मुतासिर थी आहे। मुतासिरनि जी मालिकी न थियण करे अॼु ई जेको आहे सो 2 जॻहियुनि तां रोड खे इंडस हाईवे खे ब्लॉक कयो वियो, जिते मुतासिरनि तरफ़ां एहतजाज कयो वियो ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां। पर इंतिज़ामिया तरफ़ां हिन वक़्तु ताईं जेके मुतासिर आहिनि उन्हनि जी का बि वार न थी आहे, का बि मालिकी न थी आहे। फोकल पर्सन हिकिड़ो फर्ज़ी दौरो कयो, जंहिं बाद उन कंहिं क़िस्म जी का बि गॾिजाणी या के हिदायतूं जारी न कयूं आहिनि। उन दौरे दौरान ऐं गॾिजाणी दौरान जेके हिदायतूं जारी कयूं आहिनि इंतिज़ामिया खे, ज़िले इंतिज़ामिया खे या मुख़्तलिफ़ जेके म्यूनिसिपल पंहिंजो टाउन कमेटीज़ आहिनि उन्हनि जे एडमिनिस्ट्रेटर ऐं टाउन ऑफिसरनि खे, उन ते बि हिन वक़्तु ताईं अमल न आहे थियो। ऐं इंतिज़ामिया तरफ़ां जेके सरकारी इमारतुनि या स्कूलनि में जेके मुतासिरनि लाइ कैंप क़ाइमु कयूं आहिनि, उन्हनि में बि घणी तादाद में जेके मुतासिर अचनि था उन्हनि खे ख़ासि करे नथो छॾियो वञे। जिन माण्हुनि खे कुझु सुञाणे थो त उन्हनि खे जेको आहे उते विहारे थो वञे थो, पर उते कंहिं क़िस्म जी का बि उन्हनि जी मालिकी नथी कई वञे, न उन्हनि खे रहण लाइ का शइ ॾिनी वई आहे, न पाणी आहे, जी न ई खाधे पीते जो इंतिज़ाम आहे, न ई वरी जेकॾहिं डॉक्टर सां। ऐं इन सां गॾोगॾु आऊं तव्हांखे इहो ॿुधाईंदो न त सेवण में जेका मंसूर ढंढ आहे उन में बि मुसलसल पाणी में चाढ़ थिए पियो ऐं मंसूर ढंढ में हिन वक़्तु जेका सतह आहे उहा 20 फुट ताईं पहुची चुकी आहे। यूसी झांगारा, यूसी बाजारा, भूबक, तनकीअ समेत ॿिया केतिरा ई इलाइक़ा मुतासिर थिया आहिनि। ऐं ख़ासि करे जामशोर ज़िले में जेको घणे में घणो मुतासिर इलाइक़ो थियल आहे उहो तालको मांझंद आहे। तालके मांझंद जी पसगिरदाई में जेके बि दरिया जा बंद आहिनि उहे कमज़ोर आहिनि। उते कुझु ॾींहं पहिरियों जेको आहे सो फौज तरफ़ां जेको आहे सो रेस्क्यू अमल जारी कयो वियो। ऐं हिन वक़्तु ताईं जेकॾहिं पाण सॼी सूरत हाल में ॾिसूं था त इंतिज़ामिया हुजे, ज़िला इंतिज़ामिया हुजे या फोकल पर्सन हुजनि, त उहे मुकमल तौर ते नाकाम नज़र अची रहिया आहिनि। साॻी रिलीफ सूरत हाल कई नज़र अचे थी असांखे, जहिड़ी असांखे मुख़्तलिफ़ ॿियनि शहरनि में नज़र अचे थी। ठला, इजलास ऐं सखणा दौरा कया वञनि था। हलंदासीं टंडो अलियार जी सूरत हाल तरफ़। ग़ुलाम रसूल दर्स, छा ॿुधाईंदव टंडो अलियार में छा सूरत हाल आहे?
केतिरा माण्हू बहिराड़नि या कचे वारे इलाइक़े में मुतासिर थिया आहिनि, उन्हनि जी वाहर जे हवाले सां हिन वक़्त ताईं कहिड़ा इंतज़ाम सरकार पारां कया विया आहिनि? सभिनि सभ खां पहिरीं त तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे टाइम ॾिनो आहे। जेकॾहिं हैदराबाद वारे जी जामशोर वारे ऐं असांजे रिपोर्टरनि जी रिपोर्ट जेके ॻाल्हियूं बि ॿुधियूं पिए, पर सची जेकॾहिं पुछो त मूंखे टंडे इलाइक़े मंझि लॻे ई कोन पियो त के चूंडियल नुमाइंदा आहिनि या का इंतिज़ामिया नाले का शइ आहे बि सही। जेकॾहिं टंडे इलाइक़े म्युनिसिपल कमेटीअ खे था ॾिसूं त म्युनिसिपल कमेटी जिते हेतिरियूं सारियूं 8 खां 10 जेके पंपिंग स्टेशनूं आहिनि, उन खां पोइ नसीब कैनाल ते हेॾो वॾो निज़ाम हुअण बावजूदि अॼु बि जेके टंडोलायर जो ओॾनि पाड़ो हुजे, मंसूर कॉलोनी, मोमिनाबाद या जेके मुख़्तलिफ़ जेके कॉलोनियूं, उन में 3 खां 4 फुट ताईं जेको आहे उहो पाणी बीठो आहे। यकीन थो कजे न बरसाति जो जेको सो आहे कुदरती तौर ते आहे, पर जेका इंतिज़ामी गफ़लत जेका आहे उन जेको आहे सॼे शहर खे तक़रीबन ॿोड़े छॾियो आहे। 3 खां 4 अॼोके ॾींहं मंझि बि 4 खां 5 जेके आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके मुख़्तलिफ़ कॉलोनी जा माण्हू जेके आहिनि पाणी निकाल करण जे लाइ करे जेके रोडनि ते निकिता पिया आहिनि। इहा आहे शहर जी सूरत हाल। वरी जेकॾहिं चंबड़ ॾे था वञूं त चंबड़ जा बि जेके समूरियूं जेके यूनियन काउंसिलूं आहिनि ऐं सॼो चंबड़ जेको आहे उहो ज़रूरी आहे, पर तक़रीबन सभई यूसी, मसूबोदा, रावत लिगारी, ॼारकी या पाक सिंगार इन्हनि यूनियन काउंसिल ॾे जेॾी महिल वञे थो ओॾी महिल इहो किथां खां बि कोन थो नज़र अचे त को ही के आबादीअ वारा हुआ या हिते के आबादियूं थींदड़ हुयूं। ईअं थो लॻे त को बदिन खां हेठि असीं समुंड में अची विया आहियूं हलिया। वरी जेकॾहिं झंडोमरीअ ॾे थो वञे त यूनियन काउंसिल झंडोमरी, मीराबाद, हिकतोराणी, ओस्मान शाह हुडी या यूनियन काउंसिल मेल, इन्हनि जी त जेका चंबड़ खां बि सूरत हाल जेका त ख़राबु आहे। छो त उते जेके ढंढूं आहिनि, एलची ढोरो आहे, गंगा ढंढ आहे, मोरियाणी ढंढ आहे, इहे जेके तमामु वॾा जेके हुयूं, जेके इलाइक़े जे बचाव जूं घटियूं हुयूं, जंहिंमें जेको पाणी जेको ज़मीन जो पाणी ऐं ॻोठनि जो पाणी उन मंझि विधो। पर बदकिस्मतीअ सां जेका मशाक शाख खे जेको हे जेके बरसातूं पयूं हुयूं, बरसातुनि खां 15 ॾींहं खनि अॻु बि जेको हिकिड़ो घारो लॻो हो, तक़रीबन 36 खां 35 खां 36 कलाक ताईं शाख खे न ॿधो वियो। उन जेके समूरा ढोरा हुआ उहे बरसातुनि खां अॻु ई जेके मुकमल थी विया, पाणी अची वियो हलियो। ही जेके बरसातूं आहिनि उन खां पोइ जी सूरत हाल इहा आहे त को अहिड़ो ॻोठ कोन्हे को जंहिंमें 3 खां 4 फुट जेकॾहिं ढंढ जो मुआइनूं जेकॾहिं आउं गुज़िरियल ॾींहुं जेको झंडेमरी जे इलाइक़े मंझि उते होसि त 20 खां 25 फुट जेको ढंढ मंझि, पर ॻोठनि मंझि बि जेके मथाईअ ते आहिनि उन्हनि मंझि बि के 4 खां 5 जेका सरकारी अंगनि अखर ज़ाहिर सरकार पई ॿुधाए, पर माण्हू उन खां वधीक मुतासिर आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त 3 लख, पर आउं सम्झां पियो 4 खां 5 लख जेके माण्हू आहिनि ज़िले टंडेलायर जा हिन वक़्तु उहे बेघर आहिनि। किथे जेके रोडनि ते वेठा आहिनि, के रस्तनि ते वेठा आहिनि। ऐं उन खां सवाइ जेको ॿियो वॾे खां वॾी जेका तबाही उते आंदी आहे उहा आंदी आहे शाखुनि। हिकिड़ा त अॻे कुदरती तौर ते बरसातूं हुयूं ऐं पाणी आयो पिए, छो जो शाखुनि जो जेकॾहिं झंडेमरीअ जो था असीं ॾिसो वञी त समूरे रोहिड़ी कैनाल जा जेके टेल आहे उहा झंडोमरी आहे। त जेको हाला खां वठी जेके 3-4 शाखूं थियूं निकिरनि, या ओॾे इलाइक़े जेको ज़िले मटियारी मंझां 10 दरी वटां जेके शाखूं थियूं निकिरनि, उनखे जेको मुंड मंझि आबपाशी खाते पारां जेके मुख़्तलिफ़ ज़मीनदार आहिनि उन्हनि खां पाणी जी छंडणूं करे छॾियूं, उहे पाणी हुननि सां आणनि। समूरो पाणीअ जो जेको दबाव आहे उहो हिन वक़्तु जेको आहे झंडोमरी ऐं चंबड़ ते आहे। चंबड़ सां बि इहा साॻियानी सूरत हाल आहे त जेका शाखुनि में जेको पाणी पियो लॻे, त जेका बरसाति खां वधीक जेका तबाही हिते आंदी आहे उहा आबपाशी खाते वारनि आंदी आहे। उन जे करे अलाए केतिरा ॻोठ गुज़िरियल ॾींहुं बि तक़रीबन 7 खां 8 जेके शाखूं हुयूं उन्हनि जा जेके सिंधियूं ते रिपोर्ट कयूं थियूं त जेको घारा लॻा पिया आहिनि मुख़्तलिफ़ हुन खां। जेकॾहिं वञूं था इंतिज़ामिया जे पासे त किथां खां बि कोन थो लॻे त को हिते का इंतिज़ामिया बि आहे या को माण्हुनि जे लाइ को रिलीफ बि करे थी। फोकल पर्सन आहे हिते जो मिनिस्टर बि आहे साईं ज़िया बादशाह, यकीननि हुनजा दौरा आहिनि। चंबड़ में बि दौरा कया अथसि, झंडेमरी में बि दौरा कया अथसि, टंडोलायर शहर में बि दौरा, पर इहे आउं चवंदुसि इहे सखणा दौरा आहिनि जेकॾहिं उते जे माण्हुनि जे लाइ को बि कोन्हे को। हिकु माण्हूअ खे हिन वक़्तु ताईं यकीनी ॼाण जो त असीं वञूं पिया त को कंहिंखे राशन न मिलियो आहे। ॿियो त ठहियो, पर जेको टेंट थो थिए उहो बि न मिलियो आहे। मुंहिंजे डिप्टी कमिश्नर टंडोलायर सां बि ॻाल्हि मुआर थी त उनजो चवणु आहे त PDMA वारनि असांखे सिर्फ़ु 1000 जेको खेमा 1000 सामान जा जेके बैग्स ॾिना आहिनि। हाणे अवां ॿुधायो जिते 4 खां 5 लख माण्हू जेके मुतासिर थिया पिया हुजनि, 2000 ॻोठ मुकमल तौर ते जेके पाणीअ जी लपेट में हुजनि, उते जेकॾहिं 1000 कटरा या
या जेके 1000 जेके खेमा आहिनि उहे आख़िर छा त कंदा, माना अटे में लूणु बराबरि थी वियो आहे। उन खां सवाइ कंहिं बि क़िस्म जी झंडो मरी या चंबड़ मजा इंतिज़ामिया खे डिप्टी कमिश्नर साहिबु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेकॾहिं आहे मौजूदु आहे त पंहिंजो हुन में आहे। गुज़िरियल ॾींहुं खां 2 ॾींहं खनि थींदा त मूंखे हिकिड़ा कुझु व्हाट्सएप जेके कया अथसि PPI शइ जूं कुझु टीमूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेको उहे वयूं उन्हनि जा कया अथसि, पर उन खां सवाइ शायदि हुननि वटि कुझु आहे ई कोन को जो नाकाफ़ी असांखे उपाउ व्हाट्सएप आहिनि जंहिं तरह जी सूरत हाल उहे हिन वक़्तु बेयार आहे। बदल था। नौशेरो फेरोज़ तरफ़ हलंदासीं। राणा शेर मोहम्मद असां गॾु आहे। राणा शेर मोहम्मद, छा सूरत हाल आहे, माण्हुनि जी छा सूरत हाल आहे, मुतासिरनि खे किथे रहायो वियो आहे, उन्हनि खे कहिड़ियूं सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि, फोकल पर्सन हिन वक़्त ताईं छा करे सघिया आहिनि? नौशरो फिरोज़ जे हवाले सां सभिन जीअं जीअं वक़्तु गुज़री रहियो आहे तीअं तीअं उन में बहितरी अचण बदिरां उन में अबतरी अची रही आहे ऐं मुसलसल बरसातुनि जे नतीजे में नौशरो फिरोज़ जो को बि शहर, को बि ॻोठु अहिड़ो न आहे जेको मुतासिर न थियो हुजे। सिर्फ़ु अॼु जी मां सूरत हाल ॿुधायां सभिनि त भिरिया तालके में 5 ॼणा जेको आहे घर किरण जे नतीजे में हिकिड़ी ख़ानदान जा 4 भाती ऐं ॻोठु मचुर में बि हिकु औरत फोत थी आहे। त 5 ॼणा जेके आहिनि अॼु नौशरो फिरोज़ में फोत थिया आहिनि ऐं टोटल फोतिन जो अंग जेको आहे घर किरण जे नतीजे में अॼु 25 ताईं पहुची चुको आहे। ऐं इंतिज़ामी हवाले सां मां ॿुधायां त नौशरो फिरोज़ शहर जेको आहे ख़ासि तौर ते म्यूनिसिपल कमेटी नौशरो फिरोज़ जो का बि कॉलोनी अहिड़ी न आहे जिते गोॾे खां वधीक पाणी बीठल न हुजे। ख़ासि तौर ते सिंध कॉलोनी, अरब कॉलोनी, स्कारब कॉलोनी, मिठियाणी लिंक रोड, अलाह वारो चौक, पड़ीदल लिंक रोड, खोड़ सारा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते पाणी जेको आहे 3 खां 4 फुट ताईं बीठल आहे। ऐं अलमियो वरी इहो बि थियो आहे गुज़िरियल ॾींहं खां वठी करे जॾहिं 36 कलाकनि खां ही जेका मुसलसल बिना वक़्फ़े जे बरसाति हींअर बि जेका जारी आहे त नौशरो फिरोज़ जे रोडनि रस्तनि तां बीठल पाणी हुन में इज़ाफ़ो थियो आहे, छाकाणि त पंपिंग स्टेशन्स जेके आहिनि उहे बि राति खां वठी करे बंदि हुना। ख़ासि तौर ते जेको सिंध कॉलोनी वारो पंपिंग स्टेशन आहे उनखे बंदि कयो वियो ऐं ख़बर इहा पई त इंतिज़ामी तौर ते उन्हनि खे फ्यूल न मिलियो, जंहिंजे करे उहो पंपिंग स्टेशन बंदि रहियो। जॾहिं त बरसाति जे दौरान बि इहे पंपिंग स्टेशन्स जारी रहिया, जंहिंजे नतीजे में पाणी जेको आहे उन में चाढ़ न पियो अचे। पर इंतिज़ामी नाअहली इहा नज़र पई अचे त एडमिनिस्ट्रेटर पंहिंजो नंबर बंदि करे वेठो आहे ऐं माण्हू जेके आहिनि एहतजाज करण ते मजबूर आहिनि। फोकल पर्सन जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त नौशरो फिरोज़ जे लाइ सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी खे जेको आहे निगरान मुक़ररु कयो वियो आहे ऐं मौला बख़्श मुबे जो जेको सूबाई सलाहकार आहे उनखे बि फोकल पर्सन मुक़ररु कयो वियो आहे। त 21 तारीख़ ते सिंध जो वॾो वज़ीर बि नौशरो फिरोज़ में दौरो करे वियो ऐं हिनखे आफ़त सटियल करार ॾेई वियो हो। ऐं फोकल पर्सन अब्दुल बारी पिताफ़ी ज़िले नौशरो फिरोज़ जे मुख़्तलिफ़ शहरनि जा दौरा कंदे नज़र अचे थो। गुज़िरियल ॾींहुं हू मेहरापुर खां वठी करे नौशरो फिरोज़ ताईं ऐं मोरो ताईं वियो ऐं अॼु बि नौशरो फिरोज़ जे मुख़्तलिफ़ शहरनि पटीदन, दरिया खनमरी में वियल आहे। त उनजो इहो चवणु आहे त असां पंहिंजे सिर पाण जेको मदद कयूं पिया माण्हुनि जी, इहो कराची खां कश्मीर ताईं सिंध ॿुॾी रही आहे ऐं असां कोशिशि कयूं पिया, पर असां मुकमिल तौर ते सभिनी माण्हुनि खे रेस्क्यू न पिया करे सघूं। उन्हनि पिणु जेको आहे अॼु सिंध TV सां ख़ुशूसी ॻाल्हि ॿोल कंदे इहो चयो त मां सिंध जे सभिनी माण्हुनि खे इहा अपील कयां थो त सरहदीअ वारा जेके बि माण्हू आहिनि पंहिंजनि माण्हुनि जी पाण बि मालिकी कनि ऐं इंतिज़ामी लिहाज़ खां जेकॾहिं का कमी कोताही आहे उन हवाले सां उनजो चवणु हो त 127 असां जेको रिलीफ कैंप नौशरो फिरोज़ में क़ाइमु कया आहिनि। हज़ारे माण्हुनि खे असां रेस्क्यू कयो आहे, पर सूरत हाल बरसाति जे मुसलसल थियण जे करे तमामु घणी ख़राबु आहे। नौशरो फिरोज़ में मुख़्तलिफ़ ॻोठ अहिड़ा बि आहिनि जिन जा ज़मीनी रस्ता जेके आहिनि उहे शहरनि सां कटियल आहिनि ऐं केतिरा ई हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे ॻोठनि में जेको आहे क़ैद बणियल आहिनि ऐं उन्हनि जो रस्तो कटिजी वञण जे करे उहे शहरनि ताईं न पिया अचनि ऐं महफ़ूज़ मक़ाम ताईं उहे पहुची न पिया सघनि। त नौशरो फिरोज़ में ॿेड़ियूं पिणु जेको आहे उहे घुरायूं वयूं आहिनि ऐं ॿेड़ियुनि जे ज़रिए बि माण्हुनि खे रेस्क्यू करण जो अमल शुरू कयो वियो आहे। ॿिए पासे जेके रिलीफ कैंप्स क़ाइमु कया विया आहिनि उन्हनि में हज़ारे माण्हू त अची रहिया आहिनि, पर उहे दाहूं कंदे नज़र अचनि था
था त असांखे सरकारी तौर ते मानी न पई मिले, ॿिए पासे इंतिज़ामिया इहा दावा करे थी त असां हर क़िस्म जी सहूलियत माण्हुनि खे ॾियण लाइ तयारु आहियूं। ऐं नौशरो फिरोज़ जी ॿियनि शहर जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, मोरो तालको आहे, भिरिया तालको आहे, कंडियारो आहे, मेरापुर आहे, त इन्हनि तालकनि में बि साॻी सूरत हाल आहे जेका नौशरो फिरोज़ शहर जी आहे। त भिरिया ऐं कंडियारो जे विच में जेके बि ॻोठ अचनि था, हिकु त रोडी केनाल जा कप बि जेके आहिनि उहे कमज़ोर लॻा पिया आहिनि, ऐं इन सां गॾोगॾु खोड़ शाखुनि में बि घारा पवण जी जेके इतला आहिनि, उन्हनि जे नतीजे में बि ॻोठ जेके आहिनि उहे पाणीअ जे हेठि आहिनि। ऐं केतिरा ई फुट जेके आहिनि उहे पाणी इन्हनि ॻोठनि में बीठो आहे, शहरनि में बीठो आहे। फसलुनि जे हवाले सां मां सभिनि ॿुधायां त नौशरो फिरोज़ जूं फसलूं तमामु घणियूं ज़रखेज़ ई इलाइक़ो आहे, पर उहे समूरियूं फसलूं तबाह थी वियूं आहिनि। ऐं भाॼियुनि जी किल्लत जे करे भाॼियुनि जा चोट ते जेके आहिनि अघ उहे चढ़ी विया आहिनि, ऐं हिते किल्लत पैदा थियण जो इम्कान आहे। त यकीनन रेस्क्यू जे हर हवाले सां बि गुज़रंदड़ ॾींहं सां गॾु सूरत हाल अञा ख़तरनाक थींदी पई वञे। शहदाद कोट जी सूरत हाल ॿुधाइण जे लाइ वाहिद भट्टी असां सां गॾु आहे। वाहिद, शहदाद कोट में छा सूरत हाल आहे? लॻभॻि साॻी सूरत हाल असांखे हर हंधि नज़र अचे थी। जी जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं सॼी सिंध जे सभिनि ज़िक्र कयो आहे त अंदरि शहदाद कोट सॼे ज़िले में जेका आहे सूरत हाल पिणु साॻी आहे। बरसातनि खां पोइ जेको आहे त मुसलसिल कंबर शहदाद कोट जे 7 तालकनि ऐं असांजो 7 तालका, 2 म्यूनिसिपल कमेटियूं, असांजा 52 यूनियन काउंसिलूं, 7 टाउन आहिनि जेके मुकमिल तौर ते पाणी हेठि अची विया आहिनि। आबादी वारा जेके शहरी इलाइक़ा आहिनि उन्हनि में 4 खां जेको आहे 500 फुट जेको पाणी पिणु बीठल आहे। ऐं हिन महिल ॼण हर माण्हू बेयारो मददगार बणियल आहे। पोइ इन सिलसिले में इहो आहे त छो त मुसलसिल जेके आहिनि काफ़ी वक़्त खां जेके 1.5 महीने खां बरसातूं हलनि पियूं, ऐं ताज़ो जेको हिन 2 ॾींहंनि खां वठी जेका हले पई बरसाति, 2 ॾींहंनि खां पोइ ईअं थी वियो आहे जो सॼो शहदाद कोट मफ़लूज पिणु बणिजी वियो आहे। माण्हू जेके आहिनि घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। शहदाद कोट शहर 4 लख खां वधीक आबादी रखंदड़ शहर आहे। ऐं शहदाद कोट समेत कंबर शहदाद कोट ज़िले में जेके आहिनि त अरबनि रुपयनि जूं स्कीमूं पिणु जारी कयूं वयूं, पर उन स्कीमनि जेके आहिनि तो शायदि कागज़ी कारवाइनि में जेके इस्तेमालु कयूं वयूं, छो त ही जेका 2 ॾींहंनि जी बरसाति आहे उहो शहदाद कोट जे हर घिटी, हर गली, हर महले, घरनि में जेको आहे त गोॾे जोॾो पाणी बीठल आहे। हिन महिल आउं जिथे मां पिणु मौजूदु आहियां, बिल्कुलु उते बि गोॾे खां वधीक पाणी आहे। हाणे सॼी सूरत हाल जो मक़सदु इहो आहे त शहदाद कोट जेको सिटी वारो शहर आहे, जिते 2.5 खां पौणा 3 करोड़ उनजी बजट आहे, उन बजट अच्छा उन खां पोइ पब्लिक हेल्थ असां वटि हिकिड़ी शेयरिंग आहे, कुझु पब्लिक हेल्थ ऐं कुझु जेको आहे त म्यूनिसिपल कमेटी जे हवाले सां। त हाणे उन्हनि ॿिन्हिनि खे पाण में एग्री वेड़ा था, जिते ॿिया जीअं कोर्ट जो नुमाइंदनि जी हुजे, हिते असां वटि जेकॾहिं एडमिनिस्ट्रेशन सां पोइ राब्तो करे थो त हुनजो इहो चवणु आहे त जेके असां वटि पब्लिक हेल्थ जा निकासी वारो सिस्टम आहे। ऐं शहदाद कोट 4 लख वारी आबादी में 4 जेके असांजा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके निकासी वारा आहिनि, जिते जेके पंपिंग आहिनि, जेके उहे निकासी कंदा आहिनि, पर अक्सर शिकायतूं इहे आहिनि त पब्लिक हेल्थ वारा जेके आहिनि उहे मोटर न पिया हलाइनि, जंहिंजे करे शहर में जेको आहे तमामु घणो पाणी बीजी वियो आहे। ऐं शहर जो कंबर शहदाद कोट ज़िले समेत जेको आहे उनजो कारोबार सख़्तु मुतासिर आहे। वॾी अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त जेके वीचारा रोज़ कमाए रोज़ खाइण वारा उन्हनि जी का बि वार न थी कनि, उहे साकातशी करण ते मजबूर आहिनि। शहदाद कोट में कंबर शहदाद कोट ज़िले में तोड़े जो सरकारी अंगनि अखनि मौजूदु सरकारी 7 तालकनि में जेको आहे 2372 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड कई वई आहे, जिते 34 ॼणा जेके आहिनि त फौत थी चुका आहिनि, 400 एकड़ ज़ख़्मी थिया आहिनि, 9 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि, 30,000 माण्हू बेघर थिया आहिनि, 800 चौपायो माल मरी चुको आहे, 26,600 जेके आहिनि त कचा तोड़े पका घर सख़्तु मुतासिर थिया आहिनि। हाणे ॻाल्हि सितंबर जी इहा आहे त ही मां सम्झां थो, मां भायां थो, जेकी असीं रिपोर्ट कई आहे त सिर्फ़ु शहदाद कोट शहर में ई 8 खां 10 माण्हू असीं रिकॉर्ड कया आहिनि। काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके असां वटि रिकॉर्ड बि न थी सघिया आहिनि। हाणे हिन महिल अॼु जी जेका ताज़ी सूरत हाल इहा आहे त बिल्कुलु म्यूनिसिपल अमलो या पब्लिक हेल्थ अमलो जॾहिं असीं हिन बारिश में असां पंहिंजे माण्हुनि वटि असांजी टीम जॾहिं पहुती त बिल्कुलु किथे बि असांखे जेको उन पाणी जी निकासी वारो अमलो किथे बि मौजूदु नज़र न आयो, चाहे त उहो ख़ामोश थी वेठल आहिनि। ऐं जंहिं माण्हू हेठां वारे इलाइक़नि में आहिनि, जेके कची आबादी आहिनि, शहदाद कोट में 14 वार्ड आहिनि ऐं असांजो 5 यूनियन काउंसिल आहिनि, जेके कची आबादी ऐं यूथ काउंसिल ॻोठनि मां जेके माण्हू आहिनि उहे सरकारी इदारनि में वेठल आहिनि। जॾहिं उन्हनि वटि पिणु पहुतासीं त उन्हनि जूं अक्सर इहे शिकायतूं त असांखे कंहिं बि सहूलियत कोन्हनि। वाहिद भट्टी, फोकल पर्सन जे हवाले सां ॿुधाइजो, फोकल पर्सन केरु आहिनि, छा उहे नज़र अचनि था?
को कम कंदे असां जेको रिलीफ कवर जो फोकल पर्सन खे इम्तियाज़ शेख ऐं ॿियूं असां आहे पंहिंजो उन या डीसी साहिब आहे जेके बि उहो कनि पिया पर असां वटि हिन महिल ताईं जेको आहे त फोकल पर्सन समेत केर बि सिर्फ़ु जेको असां वटि कीअं खणी चइजे त नाले मातर हिकिड़ो दफ़ो उन डीसी कंबर शहदाद कोट सां मीटिंग थी उन खां पोइ फोकल पर्सन कंबर शहदाद कोट ज़िले में किथे बि उन्हनि जी का सरगर्मी नज़र कोन थी अचे। चालू तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां वटि जीअं बलोसान जो पाणी अचे थो एसटी बचाबंद असां खां शहदाद कोट जे बिल्कुलु कुबो सैद खान कंबर ऐं वार जे सरहदी इलाइक़नि सां लॻे पियो जेको हिन महिल जेका बरसातनि खां पोइ शुरूआत इहा आहे डीसी कंबर शहदाद कोट अलर्ट जारी करे छॾियो आहे त 300 RD जेका आहे 329 334 335 ते 3 राग पिया आहिनि जेके जिते जंहिंमें कंबर ऐं वार जा काफ़ी इलाइक़ा मुतासिर थिया आहिनि। हाणे असां वटि जेके रिलीफ कैंप लाइ फोकल पर्सन जी का बि कारकर्दगी न रही आहे या सॼी सिंध जी सूरत हाल हूंदी पर असां वटि इंतिहाई सॼी सिंध में बुरी कारकर्दगी नज़र अचे थी। वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जे सूरत हाल जे हवाले सां तव्हां असांखे आगाह कयो। नाज़रीन लॻभॻि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी ज़िलनि जी तालुकनि जी सूरत हाल असां हिन प्रोग्राम ज़रिए पंहिंजे नुमाइंदनि ज़रिए तव्हां ताईं पहुचाईंदा रहिया आहियूं। कराची खां कश्मीर ताईं जेका हथरादू बर्बादी आहे हथां वठी इदारा बर्बाद कया विया आहिनि इदारा फेल आहिनि सिस्टम नाकारा बणियल आहे करप्शन उरूज ते आहे रुगो बंदि कमरनि में इजलास कया वञनि था मीटिंगूं घुरायूं वञनि थियूं उन में चांहि पाणी मानी जा इंतज़ाम थियनि था ऐं अमली तौर ते को बि कमुकार थींदे नज़र नथो अचे। फोकल पर्सन जे हवाले सां जेका सूरत हाल आहे उहे बि रुगो असांखे दौरा कंदे नज़र अचनि था ऐं पंहिंजी मजबूरियूं ॿुधाईंदे नज़र अचनि था। वाज़े रहे त इहा सिंध सरकार जी ज़िम्मेदारी आहे पीपुल्स पार्टी जी ज़िम्मेदारी आहे। गुज़िरियल 15 सालनि खां पीपुल्स पार्टी सिंध ते हुक्मरानी करे रही आहे। ही सिंध जो अबोज अवाम भुट्टो जे नाले ते वोट ॾींदो रहियो आहे। अॼु पीपुल्स पार्टी जी ज़िम्मेदारी आहे उहा कंहिं बि तरह इन खां पाण खे आजो करार नथी ॾेई सघे। सिंध जे माण्हुनि जी अमली तौर मदद करणु उन्हनि खे इन अज़ाब मां कढण जे लाइ सिंध हुकूमत वटि जेके वसीला आहिनि उन्हनि खे इस्तेमालु करण जी ज़रूरत आहे। गॾोगॾु ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे त सरंदी वारा जेके आहिनि जेके मुख़ैर हज़रात आहिनि उहे हिन सूरत हाल में अॻियां अचनि ऐं सिंध जे आईंदे खे बचाइण में पंहिंजो किरदारु अदा कनि। हिन वक़्तु जेके आहिनि जेके तकलीफ़ूं जेके दर्द ईज़ा ऐं भोगनाऊं आहिनि उन्हनि खे लफ़्ज़नि में बयानु करणु मुमकिन न आहे। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।